अस्सलाम वालेकुम दोस्तों। GSM दोस्तों, असां सभु ॼाणूं था बेड गवर्नेंस, अकुरबा परवरी, बेअखियाई, पंहिंजा नवाज़ी, रिश्वतखोरी, दाबो दहमान, बदमाशी ते हलंदड़ सिंध जा हुकुमरान सिंध जे हर शइ खे कपाए वेठा आहिनि। सिंध जे ॿेट, सिंध जूं ॿनियूं, सिंध जा रोड, सिंध जा रस्ता, सिंध जूं ज़मीनूं, सिंध जो पत्थर, सिंध जो गैस, सिंध जो कोयलो, सिंध जो माहौल ऐं सिंध जूं फैक्ट्रियूं, सिंध जो नौजवान, एतिरे ताईं जो तव्हां ऐं असांखे बि खपाए वेठा आहिनि। मता तव्हां हिन बोतार के राज ऐं शाही राज मां का उमेदु रखो। तव्हांखे असांखे उथिणो पवंदो, सिंध जे हक़ लाइ उथिणो पवंदो, सिंध जे हक़ लाइ जाॻिणो पवंदो, इज्तमाही शऊर खे ताक़त ॾेई इन्फरादियत खे पासे ते रखी पंहिंजे माण्हुनि सां बीहणो पवंदो। असांखे जेकॾहिं धरती ऐं दंग, माण्हू ऐं नंग बचाइणा आहिनि त असांखे मुतहिद थियणो पवंदो, न त तबाह ऐं बर्बाद थी वेंदासीं ऐं पाण पंहिंजे मुंहं ते चंबा हणंदासीं ऐं ईंदड़ नसलुनि जा मयारी थींदासीं। अचो त मुतहिद थी सिंध लाइ विढ़ूं, सिंध जो केस विढ़ूं, क़ानूनी तौरु सभु मामला खणी ऐं पाण खे मुतहिद रखूं ऐं पाण में मुतहिद थी पंहिंजी धरती, पंहिंजा वसीला